नालो आहे दया। मां हिते 32 साल थी विया आहिनि ईंदी आहियां। एॾी शांती आहे, एॾी शांती आहे, कंहिंजो हाणे लॻंदो ई न आहे केरु कुझु चए त जाम सुठो लॻंदो आहे। हिकु इहो थी चवां, शेवा उन वो थी चवां, हर कोई आता है आके चला जाता है, न कोई ठहरा है न कोई ठहरेगा। हर कोई आता है आके चला जाता है, न कोई ठहरा है न कोई ठहरा है। मन जाम सुठो थो लॻे मूंखे त हिते अची करे, जाम सुठो थो लॻे। हुयो बि आहिनि सत्संग, क्या क्या तू भरते अंदर में झांक ले, क्या क्या तू भरता है, फिर क्यों तू रोता है, फिर क्यों रोता है। मन थोड़ो थोड़ो जाम सुठो थो लॻे हिते त अचण सां, जाम सुठो थो लॻे। मां त हाणे मन कंहिंजो कुझु लॻंदो ई न आहे, केरु कुझु बि करे, केरु कुझु बि चए, लॻंदो ई न आहे। एॾी मन में शांती आहे, एॾी मन में शांती आहे, सॼो ॾींहुं बसि भॻवान खे ई यादि कंदी आहियां, पंहिंजे हलंदी हलाए कंहिंजी मोहताजी न थिए, अने जाम सुठो लॻंदो। ॻाल्हाईंदी आहियां जी, ऐं घटि बि माना खाईंदी आहियां ऐं सुम्हंदी बि घटि आहियां, सभु सुठो लॻंदो आहे। हिते अची करे कंहिंजो लेन देन में मां वेंदी ई न आहियां। हाणे चवंदी आहियां भॻवानु वेठो आहे न, उहो ई थो कराए, मूंखे त ताक़त आहे ई न, भॻवानु करण वारो आहे। हर मंगल मंगल सफ़ाई सच्चाई सादगी, सफाई सच्चाई सादगी। क्या क्या तू भरता है, जो किया है भरना पड़ेगा, फिर क्यों तू रोता है, जो जो भरा है, जो किया है भरना पड़ेगा, फिर क्यों तू रोता है। जी, सारे जहां के मालिक तेरा ही आसरा है, जिसमें तेरी रजा है उसमें मेरी रजा है। हम क्या बताएं तुझको, सब कुछ तुझे खबर है, खुशी दे या गम दे सब तेरी मेहरबानी। सारे जहां के मालिक तेरा ही आसरा है, जिसमें तेरी रजा है उसमें मेरी रजा है। ना हुया तॾहिं पोइ मां न कौड़े मां हूंदी न चतरे मां, उहा मां चतरे जा उहा माना बाबा सां गॾु महापुर आई, जाम माना वठी ईंदी असांजे घर में। पोइ वरी असां माना नंढा हूंदासीं, असां पता रखंदा हुआसीं बाबा खे, ख़बर आहे? हा, माना नंढा ॿार जी ख़बर ई कोन पई पवे। पोइ वरी चवंदे हे त बाबा आहे भई, सभु ॼाणते। हा, उहो ई न ख़बर ई कोन पई त पर उनखे जॻह वठी ॾिनई, माने विदाई कई, जॻह बि वठी ॾिनई सुठी, माना की सगाई थी हुयसि। बाबा आसराम एॾी रहमत हुयसि, धी करे वियो हुयसि उनखे। अच्छा, हा, कल्याण में घर ॾिनो हुन। हा, कल्याण में वरितई, बराबर। कल्याण में बाबा उन्हनि खे घर ॾेई छॾियो कल्याण में। हा, वठी ॾिनी। तव्हांखे कॾहिं दर्शन ॾिना आहिनि बाबा? हा, कॾहिं? गॾु में असां हूंदासीं उते ई हूंदासीं, नंढा हूंदासीं त मुंड को ई माना हूंदासीं, उते ई हूंदासीं, उते ई माना भॼन कंदा हुया।
चवंदा भई भॼन चओ मदा पढ़ो इहो करो जाम चवंदा हुया। उहे तव्हां सां गॾु हुया बाबा। हा उन खां पोइ बाबा जे चोले छॾण खां पोइ उन्हनि तव्हांखे दर्शन ॾिना आहिनि सपने में, या कोई चमत्कार बाबा जो तव्हां ॾिठो हुजे, भई कोई अणथियणी ॻाल्हि थी हुजे? इहो थिए कोन्हे, पर बाबा माना असांखे त बाबा बरकत जाम माना कई, भले केर बि हूंदे असांखे घणो ख़र्ची वर्ची रही वेंदे पूछ बि न आहियूं, सभु माना बाबा जे सदके सभई माना लेखंदा आहिनि। हा, हुते हा ऐं ईअं बि पाठ बि पढ़ंदा हुआ न, पाठ बि पढ़ंदा आहियो? हा, त पाठ पढ़जी पूरो थींदो आहे पोइ उहे तव्हांखे उन्हनि जा थोरा जेका आहे जो उजूरो उहो ॾींदा आहिनि, पोइ उन मां बि तव्हां अची करे कुझु बाबा जे भंडारे में विझी वेंदा आहियो न? हा हा न, मां तव्हांखे ॾिठो आहे। उहो त माना थींदो ई न। हा जंहिं माना ॾिनो थोरी इहे विझे न, हा माना केतिरो बि कर जी, इहो सुठो आहे न, बाबा खे पार्टनर, बाबा खे भाईवार, भाईवार भाईवार कयासीं न। एतिरो घटि ॾींदा अथसि पढ़ण जे लाइ उजूरो, तॾहिं बि 500 रुपया अची भंडारे में विझी वेंदा आहिनि। उहो यार असांजी रहमत बेचा। हा, असांजी थोरी बाबे जी बरकत, बाबो ई माना चवंदो हुयो न, बाबो ई चवांदो हुयो भई विझी वञ, आहे न। असांखे त ताक़त कोन्हे, उहे न असांखे ताक़त कोन्हे बाबा, बाबे जी रहमत ई चवंदी न, बाबे जी रहमत ई। असां माना नंढा हूंदासीं त पथर में वारदासीं, इहो बि कंदा हुआसीं। उहो ई चवंदी का ॾिस पहिरियों माना कीअं हूंदासीं, उहे सभई चवंदी पहिरियों ॿाराणी ॿुधी हुई, ॿाराणी ॿुधी हुई। पोइ वरी माना जॾहिं वॾा थियासीं थोरा माना सम्झ थी, थोरी वरी माना चवंदा न बाबा आहे इहो भई इनकी शेवा करे कर, इहो कर। चयसि बाबा को कम आशीर्वाद वठि, पोइ तॾहिं मुंहिंजी माउ माना चवंदी हुई वेंदासीं कंदासीं, तॾहिं माना सभई वेंदी हुई दरबार में। असां माना चवंदी कई न सभई माना बोलो गोदरी वार। हफ़्ते खां 5 नंबर में हफ़्ते खां नाम ॿिए नंबर में पहुची वेंदो, ख़बर ई कोन पवंदी हुई, इहो हूंदो हुयो। ॿिए नंबर में आस्थान हुयसि। जी जी हा, पोइ माना असां 5 नंबर में हुजूं, सते माना हा यार।